अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर हैं। नई दुआ सां जिते वजो ख़ुश हुजो, शाद ऐं आबाद हुजो। करीम रब अवां खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। आमीन सुम्मा आमीन। कोविड जे लाइ हमेशह अर्ज़ु कंदो आहियां शुरूआत में फ़ासिलो रखण जी कोशिशि कजो, सैनिटाइज़ेशन जो ख़्यालु कजो ऐं मास्क ज़रूरु पाइजो। ऐं जेकॾहिं तव्हांजी समातुनि ते ख़राश अचे पई थी, छाकाणि त बैकग्राउंड में हिकिड़ो आवाज़ु आहे, त ईअं हूंदो आहे त ओड़े पाड़े में जनरेटर्स हलंदा आहिनि, पोइ आवाज़ बि ईंदा आहिनि ऐं ज़िंदगी कीअं गुज़ारणो पवंदो आहे, छाकाणि त हुननि खे बि सहूलियत ऐं सुख जो अहसासु हुअणु घुरिजे। ऐं मुंहिंजी बि कोशिशि इहा आहे त वॉइस क्वालिटी मथां ई मथे हुजे ऐं मतिलबु जेकॾहिं बैकग्राउंड में को आवाज़ु आहे त जेकॾहिं का ख़राश आहे त माफ़ी त वठां थो, पर कोशिशि कजो उनखे असां दरगुज़र कयूं। इंसान जे अंदरि में जेके आवाज़ उभरंदा आहिनि, छाकाणि त ज़िक्र आवाज़नि जो थियो आहे, उन में सभई आवाज़ उहे हूंदा आहिनि जेके सम्झ में ईंदा आहिनि। पर ईअं हूंदो आहे त कॾहिं कॾहिं केतिरा आवाज़ असांखे सम्झ में न ईंदा आहिनि। उहो आवाज़ सम्झ में इन करे कोन ईंदा आहिनि जो असांखे सिखियल कोन हूंदा आहिनि। मिसाल तौरु जंहिं आवाज़ जी असांखे ॼाण आहे, उन ॼाण जे बेसिस ते बुनियाद ते असां का न का ॻाल्हि चई सघूं था। नंढिड़ो मिसाल इहो आहे त मिसाल तौरु जेकॾहिं तोतो आहे त आवाज़ु सम्झ में अचे थो, बुलबुल आहे त थी सघे थो घणनि खे, कोयल ॾाढी कॉमन आहे। हिते मैना जो आवाज़ु शायदि घटि माण्हू सुञाणे सघनि। ईअं ई हूंदो आहे त कुझु जेके शयूं पले पवंदियूं आहिनि उहे ई माण्हू ॿुधाए सघंदो। पर मिसाल तौरु जेकॾहिं ॿोली आहे, लैंग्वेज आहे का, जेकॾहिं तव्हांजी सिखियल न आहे त तव्हां उनखे सम्झी कोन था सघो। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका बिना अहम आहे, उहा आहे पंहिंजी मादिरी ॿोली, माउ जी ॿोली। यानी जंहिं कुटुंब में असां ॼमूं था, जंहिं ख़ानदान में असां ॼमूं था, जेका ॿोली असांजे माउ जे पारां ॻाल्हाई वञे थी, माउ पीउ जे पारां ॻाल्हाए थी, फैमिली में ॻाल्हाई वञे थी, उनजी पंहिंजी हिकिड़ी ख़ासि अहमियत हूंदी आहे। ऐं यकीननि उनजी अहमियत दुनिया सॼी में तस्लीम शुदा आहे ऐं तस्लीम करण बि घुरिजे। मिसाल तौरु जेकॾहिं केरु उर्दू ॻाल्हाए थो त उहा हुनजी मादिरी ॿोली आहे। जेकॾहिं को सिंधी ॻाल्हाए थो त हुनजी मादिरी ॿोली आहे। पंजाबी, पश्तू, मतिलबु हिंदको, मुख़्तलिफ़ ॿोलियूं। हर माण्हू जेको पंहिंजी हिन वतन में रहे थो, उनखे पंहिंजी मादिरी ॿोली ॻाल्हाइण जो हक़ु आहे ऐं उहो ॻाल्हाए बि थो। पर ॻाल्हि इहा आहे त असांखे पंहिंजी मादिरी ॿोली केतिरी यादि आहे। अख़बारूं खणी ॾिसो, अजीबो ग़रीब क़िस्म जूं तव्हांखे हेडलाइन्स मिलंदियूं। टेलीविज़न जी ब्रॉडकास्टिंग ॾिसो, रेडियो जो माइक्रोफोन ॿुधो, आवाज़ु मुज़क्कर आहे अलाए मोनस, आवाज़ु ॿुधण में अचे थी अलाए अचे थो, मौसम मुज़क्कर आहे अलाए मोनस आहे, का ख़बर कान थी पए। किताब कुतुब छा आहे, मतिलबु लैंग्वेज असांजी एॾी पोइ ते छो पई थिए। मिसाल तौरु तव्हां चओ था त असांखे हीउ नथो अचे, ठीकु आहे, इहो ॿी ॿोलीअ में आहे, तव्हांखे नथो अचे, पर जेका पंहिंजी ॿोली आहे उहा असांखे केतिरी अचे थी। असां वटि अलाए केतिरा लफ़्ज़ जेके आहिनि से मतरूक थी विया आहिनि। तव्हां उनखे ॿुधंदव न त हैरान थींदव। असांजो हाणे मिसाल तौरु अॻे असां चवंदासीं हुन चयो, चयाईं। हाणे तव्हां ॾिसंदव त टेक्स्ट करण जे करे चयुसि हीउ थी वियो, चयुसि हू थी वियो। चयुसि मां हुनजी मुराद आहे जेको लिखे पियो थो, हुन चयो या चयाईं। ॿोलियूं तरक़ी कंदियूं आहिनि, ॿोलियूं दुनिया जी ॿोलियुनि खे पंहिंजे पाण सां गॾु खणंदियूं आहिनि, इहा का ॻाल्हि कान्हे का। पर जेका मादिरी ॿोली हूंदी आहे न ख़वातीन हज़रात, हुनजो पंहिंजो हिकिड़ो असर रसूख़ हूंदो आहे, हुनजा लफ़्ज़ हूंदा आहिनि, हुनजो भरम हूंदो आहे, हुनजो एतबारु हूंदो आहे, हुनजो एतमाद हूंदो आहे। हाणे तव्हां चओ था इहा शकील उर्दू आहे, इहा शकील सिंधी आहे, हीअ सलीस उर्दू आहे, सलीस सिंधी आहे, उहो ठीकु आहे, उहो ठीकु आहे। पर शकील उर्दू बि त ॻाल्हाई वेंदी हुई न। शकील सिंधी जेके तव्हां चओ था उहा बि त ॻाल्हाई वेंदी न। सरकार लतीफ़ अली बैतनि खे खणी ॾिसूं था त असांखे पाण ई अंदाज़ो थिए थो त ॿोली छा आहे। असांजे केतिरा माफ़ीअ सां मोज़िज़ीन त इहो फ़रमाईंदा आहिनि त हाणे साईं शाह साहिब खे केरु पढ़े, छाकाणि त एॾी ॾुखी ॿोली आहे जो सम्झ में ई कोन थी अचे। असांजी ॿोली आहे न, असांखे छो कोन थी सम्झ में अचे। असां उनजी दुरुस्तगीअ लाइ छा था कयूं। मिसाल तौरु जेकॾहिं को ब्रॉडकास्टर आहे त उनजी तरबियत केतिरी वरितल आहे, उहो केतिरो सिखे थो पंहिंजे सीनियर्स खां, जो हू पंहिंजी ॿोलीअ खे शीन काफ़ खे ठीकु करे दुरुस्त करे पेश करे। असां वटि तरबियत जी खोट आहे, हिकिड़ी त खोट आहे। ऐं ॿी जेका दिलि ते हथु रखी ॻाल्हि करणी पए थी, उहा इहा आहे त तव्हां जेकॾहिं कंहिंजी तरबियत करण बि चाहियो था त शायदि हू तरबियत वठणु कोन थो चाहे। मां ब्रॉडकास्टिंग जो माण्हू आहियां, मूं पंहिंजे उस्तादनि खां सिखिया हासिलु कई आहे। 1981 खां वठी अल्हम्दुलिल्लाह मूंखे 40 साल थिया आहिनि माइक्रोफोन सां मुहबत कंदे, ऐं परवरदिगार खे इहो ई अर्ज़ु आहे त मूंखे इहो शऊर इनायत कंदो रहे त मां पंहिंजे ऑडियंस सां ॻाल्हाईंदो रहां। को बि नओं अख़र आहे, को बि नओं लफ़्ज़ आहे, उनखे ॿुधण में ऐं उनखे पढ़ण में, उनजे उचारण में का बि शर्मिंदगी न हुअणु घुरिजे। शेख अयाज़ ते हिकिड़ी कॉन्फ्रेंस हुई ऐं मूं उते कंपेयर कयो पिए, छाकाणि त मूं उहा सिट कोन पढ़ी हुई, त मूं उनखे अड़े दिलि पे पढ़ियो, जेको हुयो अड़ी दिलि।
हुते ऑडियंस मां कंहिं मूंखे चयो हुयो त अड़ी दिलि ऐं मूं हुनखे कवर त कयो हुयो, पर मूं सोचियो त जेकर मां लर्निंग करे वठां हुयां त मूंखे वठां हा त मूंखे इहा शर्मिंदगी न खणणी पवे जेका मां अॼु इन्हनि ऑडियंस जे साम्हूं खणा पियो त मां अड़ी दिलि खे अड़े दिलि पियो थो पढ़ां। ॻाल्हि इहा आहे त ॿोली सिखणु घुरिजे। जिन बि ॿोलियुनि में तव्हां ॻाल्हायो था उन्हनि ॿोलियुनि खे सिखो, पर अखियुनि ते, पर जेका पंहिंजी जनम भूमीअ में जेका तव्हांखे पंहिंजी मादिरी ॿोली आहे उहा तव्हांखे जेका मिले थी उन खे तव्हां आस्ते आस्ते छो परे करे रहिया आहियो, छो विसारे रहिया आहियो। मां दागिस्तान किताबु आहे रसूल हमज़ा तौफ़ जो, दागिस्तान जो शाइर हुयो, दुनिया में वॾनि शाइरनि में हुनजो शुमारु थींदो। पाकिस्तान में असां वटि असांजे मुल्क में इलाही ईंदो, मुख़्तलिफ़ मुशाइरनि में शिरकत कंदो, ॾाढो पॉपुलर आहे रसूल हमज़ा तौफ़। त रसूल हमज़ा तौफ़ जी हिकिड़े किसे खे मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। हमज़ा तौफ़ लिखियो त नंढे हूंदे मां ऐं मुंहिंजो हिकिड़ो दोस्त पाण सां ॾाढा क्लोज़ हूंदा हुआसीं, पर हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजो उहो दोस्त अलाए केॾांहुं हलियो वियो। वक़्तु गुज़रण सां मूंखे ख़बर पई त हू फ्रांस में रहणु लॻो आहे ऐं फ्रांस में रहंदे हू हाणे हिकिड़ो पेंटर बि थियो आहे, आर्टिस्ट बि थियो आहे, हाणे नालो पियो कमाए, हीअ पियो थिए, हू पियो थिए। इन विच में को मतिलबु 30 साल खनि लंघे विया, पर का ख़बर न पई त ज़िंदगी कहिड़े नहज में केॾांहुं वञे पई थी। हिकिड़े ॾींहुं हमज़ा तौफ़ लिखे थो त मां हिकिड़े आलमी मुशाइरे में हुउसि ऐं मां अञा खाधे ते वञी रहियो हुउसि त ख़बर पई थोरी खाधे में देरि आहे त लॉबी में पेंटिंग्स जी नुमाइश पई हली, त मूं सोचियो त थोरो पेंटिंग्स ॾिसी वठां। सो जीअं ई मां लॉबी में पेंटिंग ॾिसणु वियुसि त हिकिड़ी पेंटिंग में दागिस्तान हुयो, मुंहिंजो ॻोठु, ऐं उन हेठां लिखियलु हुयो मुंहिंजो ॻोठु। मूं चयो हीअ पक उहो ई आहे, मुंहिंजो दोस्त आहे पुराणो, दागिस्तान खे जंहिं ठाहियो आहे उहो मुंहिंजो दोस्त थी सघे थो। चई मां तकिड़ो वियुसि, ॻोल्हे लिधुमि हुनखे, उहो वाक़ई उहो साॻियो हुयो ऐं हुन मूंसां बेनता मोहबत जो इज़हार कयो ऐं मूंखे चयईं त तूं सुभाणे मूं वटि रिफ्रेशमेंट लाइ ईंदे, खाधे लाइ ईंदे। हुन मूंखे दावत बि ॾिनी ऐं पोइ जॾहिं मां ॿिए ॾींहुं हुन वटि वियुसि त हुन पंहिंजी दावत में पंहिंजी घरवारी सां बि मूंखे मिलायो ऐं वापसि ईंदे ईंदे हुन मूंखे पंहिंजूं 2 पेंटिंग्स तोहफ़े में ॾेई छॾियूं। हमज़ा तौफ़ लिखे थो त जॾहिं मां वापसि पंहिंजे दागिस्तान मोटियुसि त मूं सोचियो यार हिन जो को अॻियां पोयां को हिते आहे या सभु ख़तमु थी विया। त ख़बर पई हुनजी माउ अञा जीअरी हुई। त चई मां हुनजी वालदा सां मिलियुसि ऐं हुनखे चयो तो ख़बर आहे त तुंहिंजो पुटु जहिड़ो आहे ऐं तुंहिंजो पुटु फ्रांस में आहे ऐं तमामु वॾो मुसविर आहे, हुनजी हिकिड़ी वॾी हैसियत आहे। हुन चयो बी हू वही घर ऐं मथां बालकनी ते अची ऐं रड़ियूं करणु लॻी त ॾिसो हमज़ा तौफ़ केॾी ख़ुशख़बरी खणी आयो आहे, केॾी ज़बरदस्त ॻाल्हि करे आयो आहे, अचो त सही, ॻाल्हि त ॿुधो। माण्हू जो पाड़े वारा कठा थिया त हू खंडु खणी आई ऐं खंडु खणी विरहाइण लॻी हुननि में ख़ुशीअ जी ख़बर में। चयईं हमज़ा तौफ़ मूंखे वरी ख़बर ॿुधाए। हुन चयो त तुंहिंजो पुटु जीअरो आहे ऐं फ्रांस में आहे ऐं तमामु वॾो आलीशान हुनजी ज़िंदगी आहे, वॾो मुसविर आहे। त चई हुन तुंहिंजी आदरबाह कयो? चई हा, हुन मुंहिंजी आदरबाह कयो। हुन तोखे दावत कई? चई हा, हुन मुंहिंजी दावत बि कई। घर वारनि सां मिलायो? चई हा, हुन मूंखे पंहिंजी ज़ाल सां बि मिलायो। चई तोखे वञण महिल हुन का शइ ॾिनी? चई हा, मूंखे हुन 2 तस्वीरूं बि ॾिनियूं। चई हुन दागिस्तानी कीअं पई ॻाल्हाई? त चई हुन दागिस्तानी त हुन कोन पई ॻाल्हाई, उहो त फ्रेंच पियो ॻाल्हाए ऐं विच में तर्जुमान बि वेठल हो। कुराड़ी उते ई चयो बि तर्स हिकिड़ो मिंट। तो अंदरि वई ऐं अंदरां उहो जेको वेल हूंदो आहे, कारो ग़िलाफ़ हूंदो आहे मुंहं ते सन्हो पाइण वारो, जेको मौत ते पाइबो आहे, उहो पाए आई ऐं लूणु खणी आई ऐं लूणु विराइण लॻी त हमज़ा तौफ़ तोखां ग़लति ख़बर ॿुधी आहे, तोखे ग़लति माण्हू सां मिलियो आहीं। मुंहिंजो पुटु त ईअं नथो करे सघे, जंहिंखे मूं लोली दागिस्तानी में ॾिनी उहो फ्रेंच कीअं थो ॻाल्हाए सघे। ख़ातिन सां इहा नंढी ॻाल्हि आहे, हिकु तमामु वॾी ॻाल्हि आहे। असांखे सभु ॿोलियूं ॻाल्हाइणु खपनि, असांखे सभु ॿोलियूं सम्झणु खपनि, पर असांखे जेका पंहिंजी जेका मादिरी ॿोली आहे उनखे कॾहिं विसारणु न घुरिजे। जेको दौर जदीद आहे न, असांजे केतिरा ॿार जेके अंग्रेज़ी पढ़ंदा आहिनि सिंधी पढ़ी कोन सघंदा आहिनि, सिंधी त वर्बल आहे, ॻाल्हाईंदा आहिनि, ॾुखु थिए थो, अफ़सोस थिए थो। छो न असां इन पासे बि कॾहिं सोचूं? अॼु दिमाग़ ते ॻाल्हि तरी आई, सोचियुमि अव्हां सां शेयर करणु घुरिजे ऐं ज़रूरु करणु घुरिजे। करीम रब मूंखे दामे दर में कर में सुखने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। मुंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त मां फ़ारसी ज़दा आहियां, मां फ़ारसी घणी ॻाल्हाईंदो आहियां, मां ॿिया वर्ड्स केतिरा अखर केतिरा लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहियां, मां कंदो आहियां, बिल्कुलु कंदो आहियां, पर मां सम्झां थो त मां पंहिंजी ॿोली बि उन ई महिरो इनायत सां उचारे सघां थो जंहिं महिरो इनायत सां मूंखे मुंहिंजे असातिज़ा इकराम मुंहिंजे उस्तादनि सेखारी आहे। इंशाअल्लाह लज़ीम ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह, पंहिंजे ख़ालक जो पिया अला आहे।